अॼु असांजो 74वां जश्न आज़ादी जो ॾियारो जेको आहे सो इंतिहाई जज़्बे सां ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। पूरे मुल्क जी सुजावल में बि मल्हाए रहिया आहियूं ऐं हीअ असांजो मुल्क क़ुर्बानियुनि सां मिलियो। इंतिहाई ॾाढियूं क़ुर्बानियूं शहादतनि खां पोइ आज़ादु थियो आहे ऐं असां आज़ादु क़ौम आहियूं, आज़ादीअ सां घुमी रहिया आहियूं, फिरी रहिया आहियूं। ऐं उन्हनि क़ौमनि खां पुछियो वञे जेको आहे सो आज़ादु न आहिनि ऐं ग़ुलाम क़ौमूं आहिनि, जीअं कश्मीर आहे, बोस्निया आहे या ॿिया मुल्क आहिनि, उन्हनि सां जेको आहे सो छा थी रहियो आहे। अॼु असीं पाकिस्तान क़ौम ख़ुशनसीब आहियूं त असीं आज़ादु पंहिंजे मुल्क में पंहिंजे कानून जे तहत जेको आहे सो ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। मां अव्हांखे इहो बि हवाले सां मैसेज ॾींदुसि त कश्मीर जे लाइ बि असांजे लाइ पैगाम असांजो इहो आहे त इंशा अल्लाह ताला कश्मीर बि हिकिड़ी पाकिस्तान जो हिसो बणिजंदो ऐं भारत जे ज़ुल्मनि खां आज़ादु थींदो। महिरबानी। अॼु असां आज़ादी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। 14 अगस्त ते पाकिस्तान ठहियो, असांजे लाइ ॼण ईद जो ॾींहुं आहे। असां आज़ादु थी विया आहियूं, पर हक़ीक़ी आज़ादी तॾहिं नसीबु थींदी जॾहिं असीं माण्हुनि जे ॾुखनि दर्दनि उन्हनि जे तकलीफ़ुनि जो दारू कंदासीं। अॼु बि असांजी अवाम मेजॉरिटी जेकी आहे गुरबती लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे पई। अॼु बि खोड़ सारियूं सहूलियतुनि जो फुक़दान आहे। तंहिंजे करे इन जदोजहद ऐं महिनत में आहियूं त पाकिस्तान ख़ुशहाल थिए, दुनिया में अॻिते वधे, तरक़ी करे, सिहत जे मामले में, तइलीम जे मामले में ऐं माण्हू जे जीअण चइण जो जेको ढंग रंग उहो तब्दील थिए। उमेद था करियूं त असां सभई गॾिजी सॼी जेके असांजा सिविलियन लीडर आहे, क़यादत आहे, असांजा जेके अफ़सरान आहिनि, जेके आर्मी आहे, जेके बि इदारा आहिनि, नंढड़े ॿार खां वेंदे सभई औरतूं मर्द हिन मुल्क जे लाइ इंशाअल्लाह पाण पतो ॾींदासीं ऐं जेके पंहिंजा फ़राइज़ आहिनि बहितर तरीक़े सां सरअंजाम ॾेई करे हिन मुल्क जी ख़िदमत करे हिनखे अॻिते वधाईंदासीं। उमेद थो करियां त हीउ मुल्क हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहंदो। हिन मुल्क आहे त असीं आहियूं। पाकिस्तान ज़िंदाबाद। पहिरीं त 14 अगस्त जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। असांजा जेका बि पाकिस्तानी असां आहियूं उहो 14 अगस्त जो ॾींहुं बिल्कुलु ईद ऐं ख़ुशियुनि जे हिसाब सां उन त्योहार सां असां मल्हाईंदा आहियूं ऐं हिन में तमामु घणियूं क़ुर्बानियूं आहिनि आर्म फोर्सिस जूं, पुलिस जूं, फ़ौज जूं। उन हिसाब सां जेको आहे सो पाकिस्तान आज़ादी मिली ऐं हर पाकिस्तानी उन ते फ़ख़्रु महसूसु करे थो। 14 अगस्त जे ॾींहं ते असां प्राउडली जेको आहे सो सेलिब्रेट कंदा आहियूं। पाकिस्तान जे झंडे खे खणी करे असां पंहिंजे घरनि ते, ऑफिसिस ते ऐं जेको आहे सो हर जॻह ते हुनखे शो ऑफ कंदा आहियूं। ऐं तव्हांखे इबरत जे 66 ईयर्स कंप्लीट थिया आहिनि। उन में असां तव्हांजे इदारे खे तव्हांखे मुबारकबाद पेश करियूं था। तव्हांजे इबरत जो नालो नंढे हूंदे खां असां ॿुधंदा अचूं पिया त तमामु पुराणी जेको आहे सो तव्हांजे हिन में पाकिस्तान जे ऐं ख़िदमत में ऐं अवाम जे उन में ॾाढो वधीक तव्हांजे अख़बार जो नंढे हूंदे खां असां जेको ॾिसंदा अचूं पिया त इबरत अख़बार जूं जेकियूं हेडलाइंस हूंदियूं आहिनि या जे ख़बरूं हूंदियूं आहिनि उन हिसाब सां तव्हांखे मुबारकबाद पेश करियूं। ॾिसो अॼु 14 अगस्त जो ॾींहुं असांजे मुल्क जी आज़ादी जो ॾींहुं आहे ऐं सभ खां पहिरीं त सॼे पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में जेके पाकिस्तानी रहनि था उन्हनि खे मुबारकबाद ॾींदुसि आज़ादी जी, जश्न आज़ादी जी। ऐं उन सां गॾोगॾु अॼु इबरत अख़बार जेका उनखे 66 साल थी विया आहिनि मुकमल माशाअल्लाह, उन्हनि खे मां मुबारकबाद ॾींदुसि छो जो हुन पाकिस्तान जे जेके बि इशूज़ आहिनि या जेके मसइला आवाम जा आहिनि, इबरत अख़बार तमामु घणो उनखे उजागर कयो, हमेशह हक़ सच लिखियो आहे ऐं उमेदु रखूं था त इंशाअल्लाह अॻिते लाइ बि उन्हनि जी शुरू खां जेका पॉलिसी रही हक़ सच जी उन ते इहो क़ाइमु रहंदा। ऐं काज़ी साहब वारनि खे जेको उन्हनि मुबारकबाद थो ॾियां ऐं हिन दुआ गू पयूं त अॼु को ॾींहुं जेको असांजे लाइ ईद खां घटि ॾींहुं कोन्हे ख़ुशी जो। ऐं अलाह साईं असांजे मुल्क खे सलामत रखे ता क़यामत जेसी दुनिया आहे तेसि ताईं अलाह साईं पाकिस्तान खे सलामत रखे, को ॾुखियो ॾींहुं न अचे पाकिस्तान मुल्क ते ऐं पाकिस्तानी आवाम ते। वारो जेको आहे इहे असांजा ॻोठाई आहिनि ऐं पहिरीं शुरूआति हिननि जी इबरत अख़बार खां हुई। ऐं नंढा हूंदा हुआसीं त इबरत अख़बार ई असां पढ़ंदा हुआसीं। ॿी हिलाल हूंदी, हाणे त 42 अलाए 46 अलाए सौ खां मथे 66 साल थी विया आहिनि, पर हूअं अख़बारूं या इहे चैनल्स बि हींअर इलाही थी विया आहिनि। पर शुरू इबरत इहे ऐं हिलाल सिर्फ़ु 2 अख़बारूं हूंदियूं जेके जंहिंजो इंतज़ारु कंदा हुआसीं त अचे त असां अख़बार पढ़ूं, सुबुह जो हाल अहिवाल ख़बर पए। एॾी मीडिया एक्टिव कान हुई तॾहिं त इबरत पुराणी माना पुराणो इदारो आहे, पुराणी ख़िदमत कंदड़ इदारो आहे। वॾी महिरबानी।